तव्हांजे ख़्याल में हर नौजवान लाइ तइलीम सां गॾोगॾु का स्किल्स का महारत हुजणु ज़रूरी आहे, केतिरो ज़रूरी आहे? सही हाणे सवेरो पाण ॻाल्हि करे त अॻे हिकिड़ो दौरु हूंदो माना माण्हू कंदा डिग्रियूं, सही, डिग्रियुनि जी हेॾी हेॾी भरी खणी गॾु हलंदा पिया, पोइ उनजो थेलो माना बाक़ाइदे हिकिड़ो थेलो हिकिड़ी पेती हूंदी आहे घर, माना डिग्रियूं भरियूं पियूं आहिनि, हीअ मैट्रिक जो, हीअ इंटर जो, हीअ शइ जो, हू शइ जो। त तइलीम ऐं जेको अव्हांजी नॉलेज आहे उन में बि थोरो घणो फ़र्क़ु आहे। तइलीम इहा आहे त तइलीम अव्हांखे सेखारींदी आहे, वे ॾींदी आहे, हिकिड़े क़िस्म जो मतिलबु हिकिड़ी घस ॾींदी आहे, रस्तो ॾींदी आहे त अव्हां हीअं करे सघो था। ऐं नॉलेज सिर्फ़ु अव्हांजी हिकिड़ी अव्हां जॉब करे हासिलु करे ईंदो, छा उन में कहिड़ो फ़ाइदो, तंहिं करे अव्हां वटि तइलीम न आहे त तव्हां कुझु बि न आहियो। ऐं नॉलेज जेका आहे त सिर्फ़ु नॉलेज, कुझु माण्हू तइलीम सां गॾु सिर्फ़ु नॉलेज कंदा आहिनि, पढ़ी ईंदा आहिनि, यूनिवर्सिटियूं करे ईंदा आहिनि, उन वटि छा हूंदो आहे, सिर्फ़ु नॉलेज हूंदी आहे, पर उन वटि तइलीम कोन हूंदी आहे, उन खे जेको आहे सो प्रेज़ेंट करण जो वे कोन हूंदो आहे, तरीक़ो कोन हूंदो त कीअं ॻाल्हायूं, छा करियूं, कंहिंसां ॻाल्हायूं, कीअं ॻाल्हायूं, छो करियूं, किथे वञूं, इंटरव्यू कीअं ॾियूं, कम्युनिकेशन स्किल्स असांजा छा हुजनि। त तइलीम सां गॾु महारत स्किल्स सिखणु इंतिहाई ज़रूरी आहे। अॼुकल्ह जे नौजवाननि खे आउं इहा सलाह ॾींदुसि त बाबा तव्हां हीअं कयो, टे कम करियो लाज़मी, जेके अव्हांजी लाइफ जा आहिनि उहे टे कम करियो। हिकिड़ो बुक्स रीडिंग, बुक्स रीडिंग में इंग्लिश नॉवल्स जेके हलनि था उहे पढ़ो, इंग्लिश बुक्स पढ़ो। ऐं ॿियो करियो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। हाणे जीअं मुंहिंजी बॉडी थी वई आहे त ईअं न थिए जो सुभाणे मुंहिंजे लाइ लुक में हुजे, त पंहिंजी सिहत ते बि कमु करियो। ऐं ॿियो आहे स्किल, का न का स्किल पंहिंजी बिल्ड कयो। पोइ स्किल बिल्ड करण जा अॼुकल्ह तरीक़ा इंतिहाई घणा आहिनि। अॼुकल्ह एतिरा ऑनलाइन प्लेटफॉर्म्स आहिनि जेके अव्हांखे फ्री में स्किल्स सेखारीनि था। अव्हां पंहिंजी हिकिड़ी का न का हिकिड़ी स्किल्स झले, उनखे पुछ मञा झले करे, कुएं जीअं पुछ मञा झले करे उनखे सिखो, उनखे खणी रखो टेबल ते, उन ते कमु करियो। हिकिड़ी स्किल सिखो, उन ते कमु करियो, 6 महीना कमु करियो, साल कमु करियो, उन स्किल खे सिखो। हिकिड़ी महारत अव्हां वटि हुजे, माना हिकिड़ी स्किल हुजे, अव्हां स्किलफुल हुजो, सिर्फ़ु अव्हां वटि डिग्री न हुजे। जेकर इन केस सां तव्हांखे जॉब नथी मिले न, त अव्हांजे घर जो सफ़र गुज़र सही हले, तव्हां पंहिंजी लाइफ स्टाइल में पंहिंजे पाण खे फिट रखी सघो, मुआशिरे सां गॾु हली सघो। ऐं ॿियो हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे पई त स्किल छा लाइ ज़रूरी आहे। स्किल इन लाइ ज़रूरी आहे त तव्हांखे जेको हाईएस्ट पेइंग जॉब उहे हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हां मसइला हल कंदा आहियो। कंहिं माण्हू जे जेकॾहिं तव्हां मसइलो हल करियो पिया, त मिसाल तौरु साईं राब मूंसां मसइलो थी वियो, यार लैपटॉप हले कोन थो, हाणे कीअं करियां, त तव्हां चवंदो यार पैसा लॻंदा 8-10 हज़ार, चवंदो हाज़िर बाबा तव्हांखे ₹1,00,000 खपे खणी वञे, पर मूंखे लैपटॉप सही करे ॾियो त आउं पंहिंजो कमु जारी रखी सघां। तव्हां छा कयो, मसइलो हल कयो, छा कयो, मसइलो हल कयो। ऐं मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं तव्हां वटि स्किल हूंदी। ऐं हाईएस्ट पेइंग हूंदा आहिनि प्रॉब्लम सॉल्विंग जा, जीअं पंहिंजा वकील हाईएस्ट पेइंग आहिनि अॼुकल्ह, त उहे छा कंदा आहिनि, प्रॉब्लम सॉल्व कंदा आहिनि, मसइलो हल कंदा आहिनि। त मसइलो हल करणु, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ऐं पंहिंजी का न का स्किल जेका आहे सा पोइ IT जे फील्ड में सिखो, कंहिं बि फील्ड में सिखो, पर स्किल ज़रूरु हुजे तव्हां वटि। सही। अच्छा, तव्हांजे ख़्याल में जेका पढ़ंदी सिंध जो मतिलबु सिर्फ़ु स्कूल वञणु आहे या उन खां कुझु वधीक? सही, सिर्फ़ु स्कूल वञण त हिकिड़े क़िस्म जो रूटीन आहे, या हिकिड़े क़िस्म जो मतिलबु हिकिड़े क़िस्म जो माना पाण सोचूं त हिकिड़े क़िस्म जी बारीगिरी आहे जेका पाण हिकिड़े शागिर्द ते विझी छॾी आहे त बाबा तोखे स्कूल वञिणो आहे, वापसि अचिणो आहे, स्कूल वञिणो आहे, वापसि अचिणो आहे। त सिर्फ़ु स्कूल वञण ताईं महदूद न रखो, पंहिंजो पाण में अव्हां में जेको टैलेंट आहे उनखे ज़ाहिर कयो। अॼुकल्ह सोशल मीडिया इंतिहाई फास्ट आहे, जेकॾहिं तव्हां एक्टिंग करे सघो था, तव्हां मॉडलिंग करे सघो था, तव्हां पंहिंजी मॉडलिंग वारा सीन रिकॉर्ड कयो, तव्हां एक्टिंग वारा सीन रिकॉर्ड कयो, इंडिविजुअली करियो। शुरू में लाज़मी केरु गॾु कोन हूंदो आहे, उहे जेके माण्हू शुरू में पंहिंजो पाण में वेही पंहिंजी व्लॉगिंग या फ़ोन साम्हूं रखी पंहिंजी एक्टिंग ॾिसियो, पंहिंजी सिंगिंग स्किल्स ॾिसियो, पंहिंजी जेका बि स्किल अव्हांजी महारत अव्हांजे दिलि में जेको बि आहे उनखे ज़ाहिर करियो। लाज़मी न आहे त सिर्फ़ु अव्हीं जेको आहे सो उहो जेको हिनखे चवंदा आहिनि त बुक डिगर, जंहिंखे बुक डिगर चवंदा आहिनि, किताबनि में लॻा पिया हूंदा आहिनि, उहे किताब पढ़ंदा आहिनि, उहो सॼो ॾींहुं ही फार्मूलो XYZ इहो शयूं, त उन ताईं महदूद न रहो, पंहिंजी स्किल जेका आहे न उहा शो करियो। हाणे असांजी टीम में जेका 13 मेंबरनि जी टीम आहे उन में हिकिड़ो आहे मोहम्मद रज़ा नाले स्टूडेंट आहे, उनजी मतिलबु आउं इलाही इम्प्रेस आहियां त हू हिकिड़ो सुठी वीडियो एडिटिंग करे पियो ऐं सुठो फ़ोटोग्राफी करे पियो। ऐं फ़ोटोग्राफी हुनजी मतिलबु अमेज़िंग हूंदी आहे, हुनजी चैनल तक़रीबन इंतिहाई ग्रो थिए पई। उन फ़ोटोग्राफी जेकॾहिं तव्हां ॾिसंदो उहो सुठा सुठा सीन रिकॉर्ड कंदो आहे, वरी जॾहिं बारिश पवंदी आहे त उन जा सुठा सुठा सीन रिकॉर्ड कंदो आहे, या थधिकार थींदी आहे या कोई अहिड़ा सीन हूंदा आहिनि त उहो नेचर खे रिकॉर्ड करे हिकिड़ी पंहिंजी स्किल शो कंदो आहे। छा कंदो आहे, महारत शो करे पियो, हू पंहिंजी महारत
त ॾसे पियो, उनजी दिलि में जेको अंदरि जेको टैलेंट आहे उहो ॾसे पियो। त पढ़ंदी सिंध या वधंदी सिंध में सिर्फ़ु स्कूल ताईं महदूदु न रखो, इनखे पंहिंजी महारत ताणी बि खणी वञो। उन में जेके तव्हांजी महारतूं आहिनि उन में बि स्टूडेंट्स खे खणी वञो। स्टूडेंट पाण एप्रिशिएट पंहिंजो पाण खे जेको आहे सो वधारनि, उन पंहिंजो पाण खे जेको आहे सो मुआशिरे में आणनि, उहो पंहिंजो टैलेंट जेको आहे सो शो कनि। रुॻो किताबनि जे अंदरि न रहो, रुॻो किताबनि वारी ज़िंदगी न ठाहियो। उन में सिर्फ़ु अव्हांखे छा हूंदो त बसि सुवाल ईंदा, मैथ जा फार्मूला ईंदा, अव्हांखे इक्वेशन सॉल्व करणियूं ईंदियूं, अव्हांखे साइंस जा सुवाल ईंदा, पर अव्हांखे एज़ ए मुआशिरे में जीअण लाइ अव्हां वटि का शइ कोन हूंदी। अव्हां वटि मुआशिरे में जीअण, मुआशिरे खे ॾियण लाइ अव्हां वटि कुझु कोन्हे। जेकॾहिं मुआशिरे में खे ॾियण लाइ अव्हां वटि कुझु कोन्हे त अव्हां मुआशिरे जा फ़र्द न आहियो। पोइ तव्हां ते सिर्फ़ु हिकिड़ी ड्यूटी रखी वई हुई, उहा अव्हां ड्यूटी निभाई ऐं अव्हां तइलीम हासिलु कई, तव्हां जॉब हासिलु कई, तव्हां पंहिंजो ज़िंदगी ठाही, बसि पंहिंजी ज़िंदगी ठाहे वेही रहियो। तव्हां मुआशिरे लाइ को बि कमु कोन कयो, दुनिया सां को तालुक़ु कोन्हे, दुनिया सां को बि तालुक़ु कोन्हे। तव्हां मुआशिरे लाइ छा कयो ऐं मुआशिरे लाइ मुआशिरो अव्हां तवको रखे। तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां एजुकेटेड आहियो, त मुआशिरे खे छा लॻे त यार हीअ हमरा एजुकेटेड अचे पियो, हा त इहो न हुजे त सिर्फ़ु असांखे हिसाबु करे ॾे या असांखे का शइ पढ़ी ॾे। इन खां अॻिते थी करे जेको आहे अव्हां मुंहिंजा मुआशिरो मुंहिंजा कहिड़ी उमेदु रखे थो। पंहिंजी तइलीम खे कुझु वधायो ऐं सिर्फ़ु जेको आहे सो स्कूलनि ताईं महदूदु न रखो। स्कूल में वञे थो ॿारु, उन में उनखे हर ट्रेनिंग ॾियो, सिंगिंग जी ट्रेनिंग ॾियो, एक्टिंग जी ट्रेनिंग इवन ॾियो, ऐं डांसिंग जी बि ट्रेनिंग जेकॾहिं ॾेई सघो था त ॾियो, ऐं जेके कंप्यूटर स्किल्स आहिनि उहे बि ॾियो, उहे त मस्ट आहिनि। ऐं हिन दौर में तव्हांखे ख़बर आहे त हाणे AI जो दौरु अचे पियो, उन में त इंतिहाई मस्ट आहे, त उहे ॾियो। ऐं महारतूं पंहिंजियूं जेके आहिनि से बिल्ड कयो, स्किल्स बिल्ड कयो, ऐं सिर्फ़ु जेको आहे स्कूल ताईं महदूदु न रखो। ऐं स्कूल में इन्हनि शयुनि खे अहिड़ा प्रोग्राम, स्पोर्ट्स डे, अहिड़ा वड़ा रखणु घुरिजनि, त माण्हुनि में हिकिड़ी नई सुजागी पैदा थिए। सही। तव्हां सिंध जा नौजवान आहियो, ॾिसो अव्हांखे सिंध खे जेकॾहिं अॻिते वठी वञिणो आहे न त अव्हांखे कुहाड़ी कोन खणणी आहे, अव्हांखे पटको कोन्हे विझिणो। सिंध जे कल्चर खे ज़िंदा रखो पिया, उहा सही ॻाल्हि आहे त अव्हांखे रहणी कहणी खे ज़िंदा रखो पिया, पर उन सां गॾोगॾु तव्हां स्किल्स ठाहियो, पंहिंजी स्किल्स खे बिल्ड कयो, ऐं अव्हां पंहिंजो कैरियर ठाहियो। ऐं सिंध खे जॾहिं फॉरेन कंट्रीज़ वारा इहो ॿुधंदा त सिंध में असां वटि असांजी कंपनी में AI डेवलपर अचनि पिया, सिंध में इहे माण्हू अचनि पिया, उहे सोचींदा त यार सिंध अॻु में बि अज़ीम हुई ऐं सिंध अॼु बि अज़ीम आहे। जेकॾहिं मोहन जे दड़े में मशहूरु हो त उहो बिज़नेस जे हवाले सां मशहूरु हो, उन में वॾा वॾा बिज़नेसमैन रहंदा हुआ, वॾियूं वॾियूं तिजारतूं कंदा हुआ, ठीकु आहे न। त पंहिंजी स्किल्स ठाहियो, बिज़नेस जे तरफ़ अचो, ऐं जेको आहे सो पंहिंजो कैरियर ते फोकस ॾियो। जेको भॼो था उन खां जो स्टॉपनि ते या हुते वेही पंहिंजो टाइम वेस्ट कयो था, उन खां बहितर आहे त एजुकेशन ते फोकस ॾियो ऐं पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे स्लोगन खे जारी रखो। ऐं जेकॾहिं असांखे जेको आहे सो जॉइन करणु चाहियो था त साईं सां कॉन्टेक्ट करियो, ऐं ख़ुदि कॉन्टेक्ट कंदुसि, या असीं कोशिशि कंदासीं त 2-3 सेशन जेके आहिनि साईं जे पेज ताईं अञा बि AI जे बारे में, फ्रीलांसिंग जे बारे में करे सघूं, कोशिशि करियूं त सिंधी में करियूं साईं। जी जी, उहो असांखे टाइम ॾिजो वरी थोरो घणो, त उहे सेशन कुझु 2-3 करे छॾियूं पाण, त जीअं सिंध जे नौजवाननि खे लॻे त जेको असां कयो पिए वाक़ई उहो प्रैक्टिकली थी सघे थो, बिल्कुलु, त उहो प्रैक्टिकली इम्प्लीमेंट करे सघूं। ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां साईं राइब जो ऐं पंहिंजी सिंध जी सॼी टीम जो, तव्हां असांखे जेको सो टाइम ॾिनो ऐं असांखे जेको सो पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो। ऐं एप्रिशिएट कयां थो तव्हांजी जेको सो तव्हां हिकिड़ो हेॾो वॾो सिस्टम हलायो पिया, हेॾी वॾी कम्यूनिटी बिल्ड कयो पिया, ऐं उन खे जेको सो एप्रिशिएट कयां पियो। ऐं महिरबानी करे साईं जी चैनल खे फॉलो करियो, ऐं साईं जो कॉन्टेंट इंतिहाई ज़बरदस्तु आहे। ऐं बि पंहिंजे फ्री टाइम में जेको आहे सो कॉन्टेंट खे ॾिसंदो आहियां, व्यू कंदो आहियां, कमेंट कंदो आहियां, त साईं जो कॉन्टेंट जेको आहे सो माशाअल्लाह ज़बरदस्तु आहे। थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़। नाज़रीन, पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जो अॼोको प्रोग्राम जंहिंमें असांखे जॉइन कयो बरकतरी IT जो स्टूडेंट हुयो, ऐं उन सां असां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं सिखियूंसीं जेके तव्हांजे साम्हूं असां पेश कयूं। उमेदु था करियूं त अॼोको असांजो प्रोग्राम सभिनी दोस्तनि खे, भाइरनि खे पसंदि आयो हूंदो। ऐं हिन प्रोग्राम मां उहे दोस्त जेके हिन वक़्तु स्टडी सां सलाड़ियल आहिनि, पढ़ाई सां सलाड़ियल आहिनि, उहे हिन प्रोग्राम मां फ़ाइदो वठंदा। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नई शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। तेसीं तव्हांजे पंहिंजे मेज़बान राहिब चाणी विझंदा।